ओवरसीज़ पाकिस्ताननि खे वतन जी ख़िदमतुनि ते ख़राज तहसीन पेश करणु, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करण ऐं क़ानूनी तौर ते परॾेह मां रक़म जी मुंतक़िली वारी तरीक़ेकार खे वधीक बहितर बणाइण लाइ 2 ॾींहनि वारी टीन पाकिस्तान रेमिटेंस समिट शुरू थी वई आहे। IPG ग्रुप, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जे मशहूर बैंकुनि ऐं मालियाती इदारनि जे गॾियल सहकार सां मुनक़िद कयल पाकिस्तान रेमिटेंस समिट ज़रिए परॾेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे पाकिस्तान में आसान ऐं फौरी रक़म जी मुंतक़िली लाइ फ़ाइदेमंद क़ानूनी एतबार जोगी चैलेंजिस ऐं तरीक़ेकार ते तफ़सीली आगाही ॾिनी वेंदी। आलमी समिट जो इफ़्तिताह मलेशिया में पाकिस्तानी हाई कमिश्नर सईद एहसन रज़ा शाह कयो। 2 ॾींहनि वारी आलमी रेमिटेंस समिट में पाकिस्तान जे मशहूर बैंकुनि ऐं मालियाती इदारनि सां लाॻापियल अहम शख़्सियतुनि हेड ऑफ पाकिस्तान रेमिटेंस इनिशिएटिव ज़ुल्फ़िकार अली खोखर, नारे वारे वज़ारत जे डिप्टी सेक्रेटरी आमना शबीर, पाकिस्तान जे मशहूर बैंकुनि मालियाती इदारनि जे आला उहिदेदारनि, मलेशिया पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जे चेयरमैन नज़ीर मीर इस्लाम, उहिदेदारनि, मलेशिया में रहंदड़ पाकिस्तानी कम्यूनिटी, कारोबारी शख़्सियतुनि खां सवाइ मक़ामी ऐं आलमी सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। इफ़्तिताही तक़रीब में पाकिस्तानी ख़ूबसूरत सक़ाफ़त खे उजागर करण ऐं वतन अज़ीज़ सां यकजहती जे इज़हार लाइ स्कूली ॿारनि मिली नगमनि ते ख़ूबसूरत टेबलोस पेश कया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे तक़रीब जे ख़ासि महिमान पाकिस्तानी हाई कमिश्नर सईद एहसन रज़ा शाह, हेड ऑफ पाकिस्तान रेमिटेंस इनिशिएटिव ज़ुल्फ़िकार अली खोखर, रिज़वान हैदर ऐं डायरेक्टर एक्सचेंज पॉलिसी डिपार्टमेंट स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान डॉक्टर आसिफ अली ऐं ॿियनि ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई। समिट जे आख़िरी ॾींहं ते पाकिस्तान मालियाती इदारनि, मशहूर बैंकनि, रेमिटेंस एजेंसीज़ ऐं मलेशिया जे मुक़ामी बैंकनि ऐं मालियाती इदारनि जे सरबराहनि विच में ॻाल्हियुनि जो अहम दौरु थींदो, जंहिंमें मलेशिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि ऐं कारोबारी इदारनि तरफ़ां पाकिस्तान रक़म मुंतक़िल करण वारे तरीक़ेकार खे वधीक बहितर ऐं आसान बणाइण लाइ अहम तजवीज़ूं पेश कयूं वेंदियूं।